अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी साज़ टीवी चैनल ते अवां सभिनी जी भली कार। वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे इन चैनल सिंधी साज़ टीवी के सब्सक्राइब करियो। दोस्तों, किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जा चाहींदड़ हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसनि। दोस्तों, किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो एक तमाम बेहतरीन गानो मुखे जान जान चवंदो आ मुतां सदके साह कंदो आ जेको रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, एक भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो एक बेहतरीन आवाज़ में तमाम प्यारो गानो मुखे जान जान चवंदो आ मुतां सदके साह कंदो आ जेको रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, जे अगर तव्हां इन गाने के ॿुधण चाहियो था त उन जो लिंक मुझे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे जिते तव्हां इन गाने के ॿुधी सघो था। ऐं जे बि भाउ अञा ताईं मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब ना आहे कयो त महिरबानी करे चैनल के सब्सक्राइब करे छॾियो त जीअं हर नए गाने जी अपडेट अव्हां वटि बर वक़्तु पहुची सघे। महिरबानी।